بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. ما بعد. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل، اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل، اللهم اجعل نيتنا خالصة لوجهك الكريم يا رحمن يا رحيم. الله تعالى असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए हीअ तअमुलात क़ुरानी जेको सुबुह सां अलाह सां हिमत ॾिए थो असीं क़ुरान जो जेको तअमुल कयूं था। हीअ अॼु जेको हिसो आहे 29 ऐं असांजो कहिड़ो अॼु इंशा अलाह जे क़ुर जी आयत जी इबरत वठूं था जेकी जबलनि जे बारे में आहे। अलाह ताला क़ुर में जबलनि खे काफ़ी क़ुर में जिते किथे ज़िक्र कयो आहे, पर कहिड़ी बि आयत ते बीहंदे त सोचींदे ज़रूरत ही अलाह ताला हिन आयत में अलाह ताला छा मक़सदु आहे, हिन में छा थो चए, असांखे छा थो सम्झाए। छो जो अलाह ताला जिथे बि चए थो त ही आयत आहे, यानी सम्झो हिन में मौजिज़ो आहे, हिन में वॾी शइ आहे, हिन जी तव्हां जांच कयो, हिन जी इबरत वठो, हिन जी तदब्बुर। जीअं अलाह ताला चए थो त अफ़ला यतदब्बरून क़ुरान अफ़ला यतदब्बरून क़ुरान। जिथे किथे अलाह असांखे चए थो त क़ुर खे सम्झो, क़ुर जो तदब्बुर कयो, क़ुर खे अॻियां रखे, दौर वांगुरु न पढ़ो। तो अलाह ताला असीं हिकिड़ी ॿी आयत में जेके क़ुर में जबलनि जो ज़िक्र आहे उहो पढ़ूं था। पहिरियां त अलाह साईं पहिरियां चए थो त सूरत नहल में वअल्क़ा फिल अर्दि रवासी अन तमीद बिकुम। अलाह साईं चए थो जबल मूं ज़मीन जे लाइ ठाहिया आहिनि, इन जे करे त ज़मीन खे क़ाबू करे, ज़मीन खे क़ाबू करे। जबलनि खे अलाह साईं मोकिलियो आहे, त ठाहियो आहे ज़मीन ते त ज़मीन खे क़ाबू करे। वरी ॿी जॻह ते सूरत नब में आयत 20 आयत वसीरतिल जिबाल फकानत सराबा। हिते बि जब इहे क़यामत जे बारे में अलाह साईं चए थो क़यामत जे वेझे थींदी त जबल हलंदा हलंदा जीअं जुड़ थो हले। वरी ॿी जॻह ते वजअलना फिल अर्दि रवासी अन तमीद बिहिम। ऐं अलाह ताला हिते बि चए थो जबलनि खे मूं रखियो आहे रवासी। रवासी जो तव्हांखे इंशाअल्लाह ॿुधाईंदासीं त जीअं पाकिस्तान में मेहुनि जो किलो ढगियुनि जो हिकिड़ो ज़मीन में किली कोन हणंदा आहिनि, या खोटे पोइ हिकिड़ो काठ जा छीक पूरे, ऐं उहो पकी अहिड़ी हूंदी आहे जो उन में माल ॿधंदा आहिनि। इन खे अरबी में रवासी चवंदा आहिनि। इहे खे चवंदा आहिनि वतद, अरबी में वतद चवंदा आहिनि। बदू जेके तंबू हणंदा आहिनि न, त उहो काठी जेके विच में हूंदी आहे त 3 हिसा ज़मीन में हूंदी आहे ऐं हिकिड़ो हिसो ॿाहिरि हूंदो आहे, त उन में तंबू जी सॼी टेक थींदी आहे ऐं ज़मीन जी हिकिड़ी पकड़ण जी थींदी उन शइ खे। अलाह ताला हिन में इहो थो चए। वरी ॿी जॻह ते बि अलाह ताला हिन जो ज़िक्र कयो आहे, इन्ना सख़रनल जिबाल मअहू युसब्बिहन बिलअशी वल इशराक़। इहो दाऊद अलैहिस्सलाम उहो हिन जे बारे में जॾहिं ज़बूर किताब पढ़ंदो हो त जबल लुॾंदा हुआ, जबल बि हिलंदा हुआ हुननि जे पढ़ण सां। सो अलाह ताला क़ुर में जबलनि जे बारे में तमामु घणो ज़िक्र कयो आहे। ऐं हिकिड़ो जेको मेन शइ असीं उन जी आयत ते बीहूं था हींअर, उहो हुन जो ज़िक्र हींअर करे ॿुधायांव थो। असांजे पहिरियां मेन असांजी जेकी अॼु जंहिंमें तअमुलात क़ुरानी ऐं तदब्बुर अलाह जे बारे में असीं चऊं था, उहो आहे वल जिबाल औतादा। वल जिबाल औतादा 7 आयत आहे सूरत नब 30 सिपाहो। वल जिबाल औतादा, वतद जेको आहे इहो छा आहे, इहो इन जो असांखे तफ़सीरुनि में जेको मिलनि था त हीअ ज़मीन जी हिकिड़ी पकड़ण जी शइ आहे, ज़मीन जी हिकिड़ी हत तकून अल जिबाल हत तुमसिकल अर्द। जिथे किथे तफ़सीरुनि में जेको पढ़ूं था त अलाह ताला इहो ज़िक्र करे थो त हीअ जबल जेके आहिनि, अलाह ताला चए थो त मां जबलनि खे ठाहियो इन जे करे आहे त ज़मीन खे पकड़नि, ज़मीन खे झलनि। ऐं इहो थो ज़िक्र अचे क़ुर में। हाणे अलाह ताला असांखे नबी करीम खे, नबी अल उम्मी जेको अनपढ़ियल नबी 1400 साल असांखे इहो ॿुधायो त जअलनल जिबाल औतादा, जबल जेके आहिनि वतद। ऐं उन टाइम में ॿाहिराड़ी जा माण्हू जेके वतद चवंदा हुआ छा खे, तंबू जे विच काठीअ खे, विच काठी खे। ऐं उहा चौधारी तंबू खे 5 या 4 हूंदियूं काठियूं, पर मेन शइ जेकी पकी हूंदी आहे, जंहिंजो सॼो तूफ़ान जे झलण तंबू खे या केॾो किरी न पए तंबू, विच में जेको मेन कठी हूंदी आहे न, उहा वॾो खोटींदा आहिनि, 3 हिसा हेठि कंदा आहिनि, हिकिड़ो हिसो ॿाहिरि। जीअं तव्हां पाकिस्तान में बि ॾिसंदा हूंदव, असीं तव्हां ॾिठो त उते माल खे जेकी काठी सां ॿधंदा आहिनि उहा तमामु पकी हूंदी आहे, उनखे केरु लत हणंदो या का शइ त बि माल आहे, ढगी आहे, ढोरा, ऊठ आहे, ॿकरी आहे, मेंह आहे, त उहा रसो हुन ॿधल हूंदी त उनखे छिके कोन कढी सघंदी काठी खे। उहा हेठि घणो पूरींदा आहिनि ऐं लताड़े हुनखे बंदि करे छॾींदा आहिनि। पर हीअ बदू जेके आहे उनखे वतद चवंदा आहिनि, जेके तंबू जे विच में काठी जेकी हूंदी उहा। त अलाह ताला क़ुर जबलनि जे बारे चए थो वजअलनल जिबाल औतादा औतादा। असां इन आयत खे सम्झणु चाहियूं था
ऐं तदब्बुर कयूं था जीअं अलाह हुकुम असांखे कयो आहे। अलाह जा माना अलाह असांखे चए थो त क़ुर जी तदब्बुर कयो त असां तदब्बुर कयूं था। छा था इन शइ मां सम्झूं, सहाबी छा सम्झो, हींअर मुफ़सिरीन छा था चवनि इन बारे में। हू चवनि था त बसि ज़मीन खे पकड़ण जे लाइ जबल अलाह साईं पैदा कयो आहे जबलनि खे। ठीकु आहे, 1400 साल गुज़री विया। हाणे तक़रीबन 60-70 सालनि जे अंदरि जेके अंग्रेज़नि जा जेके आलिम आहिनि, वॾा जेके साइंसदान आहिनि, उहे असांजे तव्हांखे चयो त हू हर शइ ते सर्च कंदा आहिनि। हर शइ ते असां मुस्लमान वांगुरु न आहिनि, बसि का शइ टुटी वई त टुटी वई त ठीकु आहे, पर हू हुननि खे टेम आहे, हुननि खे तालीम आहे, हुननि खे यानी हिकिड़ो इहो शौक़ु हूंदो आहे त हर नई शइ खे असीं पकड़ियूं, हर नई शइ खे सम्झूं। असीं बि पाकिस्तान ॾिसो, बलूचिस्तान जा जबल ॾिसो, छा पहाड़ियूं आहिनि, ॾिसंदे त हैरान थी वञे, दिलि हिली थी वञे त एॾा वॾा जबल ॾिसंदे, पर छा आहिनि, छा आहिनि इहो ॾिसो जबल आफ़त अलाह सां पैदा कयो आहिनि। या कश्मीर जे पासे या गिलगित बल्तिस्तान वञे त छा जबल आहिनि असांजे मुल्क में वॾा वॾा। ऐं एफरस्त जबल जेको आहे असांजे पाकिस्तान जे वेझे आहे, उन जा बाक़ी हिसा जेके आहिनि पाकिस्तान में, बाक़ी हेॾा इंडिया ऐं नेपाल जे विच में आहे, वॾे में वॾो दुनिया में इहो आहे। इन जो जेको मथे ज़मीन खां मथे हिसो आहे 8840 मीटर आहे, यानी ज़रे घटि 9 किलोमीटर, 9 किलोमीटर में 1000 मीटर, ऐं हीअ एतिरो वॾो आहे। त हिननि जेके अंग्रेज़नि जा साइंसदान, उन्हनि तक़रीबन 60-70 साल पहिरियां शुरू कयो इन्हनि जी सर्च। हर मुल्क में धार फ्रांसा में, ब्रितानिया में, अमेरिका में, कनाडा में सर्च इन्हनि शुरू कयो त जबलनि जे बारे में ॾिसो त ही कहिड़ी शइ आहे, हिन जे पाड़ में छा आहे, अंदरि छा आहे। जीअं ॿुधायोसीं त असां वटि त क़ुर में वजअलना जिबाल औताद, पर हिननि जंहिं सर्च शुरू कयो त इंडिया जे जबलनि में वञी पहिरियां सर्च कयनि, जेको एफरेस्ट जबल आहे, जेको वॾो में वॾो दुनिया जो पहिरियों नंबर जबल आहे, जंहिंजा उन जा हिसा असां वटि आहिनि। उन जो हिसा असां वटि पाकिस्तान, जंहिंखे हींअर नालो K2 चवनि था, उहो आहे। हुननि एवरेस्ट जो अचे सर्च कयो, मिशनियूं पंहिंजो हे हो सभु खणी, त हुननि खे टेक्नोलॉजी तमामु वॾी आहे। त हू आया, हुननि ठो त जबल पहिरियों मथे केतिरो आहे, इहो हुननि मिक़यास कयो त हीउ जेको एवरेस्ट जेको दुनिया में सभिनि खां वॾे में वॾो जेको मथे आहे जबल, इहो आहे जेको एवरेस्ट। त ठीकु आहे, इहो ॾिठनि त 8840 ऐं 45 मीटर मथे आहे। ठीकु आहे, ऐं इन खां पोइ वरी अचे थो असांजो जेको पाकिस्तान में K2 जेको जबल अचे थो, उहो हुन खां 40 मीटर बसि घटि आहे, अचे न त उहो बि एतिरो आहे, पर 40 किलोमीटर हुन खां, 40 किलोमीटर न, माफ़ कजो, 40 मीटर बसि थोरो घटि आहे, जंहिं न त K2 हुनजो एफरेस्ट जॾो ई आहे। ऐं इन्हनि में बर्फ़ी आहिनि सफ़ा, सो अलाए केतिरा माण्हू उन्हनि कोशिशि कया, उन्हनि चाढ़ण ते हू मरी पिया वञनि मथे, के जानवर खाई पिया वञनि, किथे कंहिंखे ऑक्सीजन ख़तमु थी पियो वञे, पोइ मरी पिया वञनि। अलाए केतिरियूं टीमूं, 40 जे 40, हिकिड़ी टीम में 80 माण्हू आहे, उन में 10 मोटिया, ॿिया सभु मरी विया। कंहिंखे जानवर खाई पिया वञनि, के सीअ में, के ऑक्सीजन घटि जे करे मरी विया माण्हू। त एॾी इन्हनि सर्च कयूं, पर हुननि मिशनूं रखे ज़मीनुनि में, हुननि जेके मालूमात सालनि खां सालनि जो पोइ सभु सर्च करे लिखी छॾियूं अथनि पंहिंजे किताबनि में, त हीअ उलूम असीं लधा आहिनि। छा लधो अथनि इन्हनि, इहे मालूमात असीं मुख़्तसर करे दोस्तनि खे ॿुधायूं था, त असांखे सिर्फ़ु क़ुर जी तदब्बुर थिए, क़ुर जी सम्झ अचे, त असांखे ॾिसो अलाह ताला फ्री तयारु करे शइ असांखे अॻे ॾेई छॾी आहे। अंग्रेज़ हीअ ॾिस मरी था वञनि पंहिंजो सर्च करण, पंहिंजो नालो मथे करण जे लाइ, पर असांखे ॾिस अलाह साईं केॾो सहूलियत ॾेई छॾी आहे। ॿिया जेके आहिनि असांजे लाइ बि था कमाइनि, चाइना वारा कमाइनि था, ठाहे असांखे गाॾियूं ॾियनि था, असीं सिर्फ़ु चढ़ूं था, हलाए बि नथा सघूं, सम्झ बि कान थी अचे, हू ठाहे तयारु करे ॾियनि था। अंग्रेज़ ॾिसो एॾो सर्च करे 40 साल, 60 साल असांखे मालूमात ॾियनि था किताबनि में, हाणे पढ़ो था, ॾिसो हीअ असां लधो आहे। ऐं असां वटि क़ुर में सिधो 1400 साल अॻु में उहा शइ आहे, उहा लिखी पई आहे। तो ॾिसो त इन में असांखे केॾियूं मालूमात मिलनि थियूं, त इंसान इन्हनि खे जेके मालूमात असांखे हींअर मिलियूं आहिनि, असांजो ईमान सिर्फ़ु वधे थो असांजे कलामुल्लाह जे अलाह हुननि जेके मालूमात ॾिनो आहे, त हीउ एफरेस्ट जेको ज़रे घटि 9 किलोमीटर मथे ज़मीन ते आहे, त हेठि जेको आहे हर शइ हुननि हिसाबु कयो आहे। जेको एवरेस्ट सिर्फ़ु जबल कोन अथनि, ॿिया बि ॾिठनि, हर जबल जेतिरो मथे आहे एतिरो 10 खां 15 ताईं डबल ज़मीन में हेठि अंदरि आहे। यानी जे ही 9 किलो मथे या 10 किलो मथे जे हिसाब कयूं, त जे 10 किलो मथे, त अहिड़ा 10 हिसा हेठि ज़मीन में मथे हेठि आहे, एतिरो हिसाबु। यानी जे हिते 9 किलो मथे आहिनि, त इन्हनि जा 5 दफ़ा 10 दफ़ा हेठि मथे एतिरो आहे।
हिसाब कर हर जबल जो हुननि चेक कयो त जेतिरो मथे आहे जिन 1 किलोमीटर मथे हूंदो ज़मीन जे मथे हूंदो त 10 खां 15 मीटर ज़मीन में हेठि वॾो आहे। एॾा जबल ज़मीन में अंदरि घणा आहिनि गहरा, छाजे लाइ? सिर्फ़ त जबल ज़मीन खे हिले न, लुॾे न। अलाह ताला असांखे क़ुर में छा चयो, जान जिबाल औतादा, तंबू में इहा काठी जेके विच में छो थी लॻे त हवा ते इहे तंबू न किरे, हवा जा झक जेके आहिनि हिनखे न किराए। अलाह साईं जबलनि खे वथद करे छॾियो आहे त हीअ ज़मीन असांजी हिलाए न, चुर पुर न थिए, ज़मीन खे झले बीहनि। अलाह साईं असांखे क़ुर में ईअं अॻे ई चई छॾियो। ॾिसो क़ुर जो ज़िक्र, ऐं हुननि इहो बि ॿुधायो त सिर्फ़ु इहो जबलनि जे हेठां एतिरो घणो न आहिनि, सिर्फ़ु इन्हनि जे करे न, पर इन ॿियो बि शइ ॿुधाइनि, इहो बि ॿुधाइनि त जेके ही जबल आहिनि साबित न आहिनि, साबित न आहिनि। ऐं ही जबल जेके हर रोज़ साल 5 इंच वधनि था। हिननि ॾिठो आहे त हिन जबल खे हिन माप करे ॾिसनि था त ही 1 किलोमीटर फिक्स आहे हींअर ज़मीन खां मथे ताईं, समुंड जे हिसाब सां ॿुधाईंदा आहिनि त समुंड खां हेतिरो 1 किलो मथे आहे। ॿिए साल जे ॾिसंदा त 5 इंच ही वरी वधियो आहे, वरी ॿिए साल अचे चेक था कनि त वरी 10 इंच मथे थो थिए। इहो कीअं थो थिए? इहा कीअं थो थिए? जीअं वण फुटंदो आहे न, ईअं वण वांगुरु ही मथे थो थिए। अलाह ताला असांखे अॻे ई क़ुर में ॿुधाए छॾियो इन शइ जो, ठीकु आहे। ॿियो छा? ॿियो हिननि खे इहो बि असांखे ॿुधाइनि था त ही जेके जबल आहिनि, छाजे लाइ अलाह ताला इहा शइ हिननि कुदरत ख़ासियत विझी छॾी? इहे इन जे करे छो जो अवामिल तारीख़, बारिशूं केतिरियूं थियूं पवनि, बर्फ़ूं जबलनि ते केतिरियूं थियूं किरनि, इहे जे बर्फ़ूं या इहे जेके बारिशूं पवनि थियूं त इहे मिटी जबलनि तां लहे थी, पथर किरनि था, त एतिरो जे 5 इंच जे हर दफ़े वधंदो पियो त ॾिसनि था त इहे जे 1 या 2 इंच खुटे थो जबल मथां। अलाह ताला इन जबलनि खे वणनि वांगुरु, पहाड़नि वांगुरु ईअं करे छॾियो आहे जो मथे थियनि, इहा जेकी खोट आहे न खुटे। छो जो ज़मीन खे पकड़ो आहे, जे न त हींअर अलाए केतिरा सालनि जा साल गुज़री विया आहिनि, बारिशूं जेके आहिनि इन जबलनि खे ख़तमु करे छॾियो। तूं कहिड़ो मिटीअ जो दड़ो ठाह, उनजे मथां पाणी पियो लाहींदे त सदाईं फुड़े जे मथां फुड़ो त उहो मिटी जो दड़ो बराबरि ज़मीन सां गॾु थी वेंदो। पर जे इहो ही जबल जे ईअं हुजनि त असांजे कश्मीर जा या गिलगित जा शिमाली इलाइक़नि जा जेके जबल आहिनि, या हिते सऊदी में जबल, इहे ख़तमु थी वञनि। ही सालनि जो सालूं बारिशूं, पथर वॾा वॾा किरंदा था वञनि, बारिशुनि ते उन्हनि जे हेठां मिटी जेके निकिरी थी वञे, पथर किरी था पवनि, इहो जबल जेको मथे हूंदा इहे सभु आहिस्ते आहिस्ते हेठि लही ख़तमु थी वञनि। पर इहो न ईअं कोन थो थिए। जेके बि मथे नुक़्स थिए थो बारिशुनि ते, हवा ते मिटी लहे थी, किरे थी, उहा साॻी वरी अलाह जे कुदरत सां हेठां जबल मथे थो थिए। हर साल 5 इंच मथे थिए थो हर जबल। अलाह जो कुदरत इहो छाजे लाइ ईअं थो थिए त खोट न थिए जबलनि खे, ऐं जीअं आहिनि पर अञा बि मथे थियनि। अलाह जी हिकिड़ो मौजिज़ो आहे, अलाह जे तरफ़ां हिकिड़ी, या असांखे इबरत वठणी खपे त अलाह ताला क़ुर में जबलनि खे ॾिस केॾो ज़िक्र कयो आहे। जिथे किथे चए थो आयतूं हनी मुंहिंजो मौजिज़ा हनि था हिन जबलनि खे ॾिसो। ऐं ॾिसो इहे जबल जेके असीं पथर था ॾिसूं, पका था ॾिसूं, अलाह ताला क़ुर में छा थो चए, लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शयतिल्लाह। इहे जबल आहिनि जेके अलाह ताला चए थो मां इन्हनि ते जो क़ुर नाज़िल कयां त ही हिलजी वेंदा, डिॼी वेंदा, जबल थड़कंदा, मुतसद्दिअन फाटी पवंदा। कहिड़े शयुनि खां? एटम बम खां न, लोह खां न। ही क़ुर जेको असांजे हथनि में जेको तूं मां पढ़ूं था, ऐं उन्हनि ते को बि तवजो कोन था ॾियूं। अलाह साईं असांखे माफ़ करे। आयतूं पढ़ूं था, ॼण सबक़ था पढ़ूं, जा माण्हुनि खे ॾेखारियूं था त असीं क़ुर पढ़ियो आहे, असां तर्जुमो पढ़ियो आहे, न इबरत कोन था वठूं, हिन जी जेके मौजिज़ा आहिनि उहे कोन था ॾिसूं। अलाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए त इन क़ुर जी इबरत वठूं, क़ुर में मौजिज़ा जेके आहिनि उहे बि ॾिसूं। उन्हनि जो असांजो पढ़ण सां या इन साइंसदान खां मालूमात वठणु ईअं न आहे त ईअं बसि जीअं आहे वई ठीकु आहे, न। इहे असांजो ईमान वधे इन्हनि सां, सिर्फ़ु लियतमइन्न क़ल्बी। इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह जो नबी, प्यारो नबी हो, पर उनखे अलाह ताला छा चयो? इब्राहिम अलाह खे छा चयो त अलाह साईं मूंखे अरिनी कैफ़ तुह्यिल मौता, ॾेखार मयतनि खे, मयत शइ खे कीअं थो तूं जीरो करे। त अलाह साईं हुनखे चयो इब्राहिम खे, अवलम तुअमिन, छा तो ईमान कोन आंदो आहे मूं ते त मां हर शइ ते क़ादिर आहियां। हुन छा चयो इब्राहिम अलैहिस्सलाम? इब्राहिम अबुल अंबिया, अबु तौहीद, हनीफ़न, मुशरिक बि कोन हो।
सफ़ा तौहीद जो पीउ हो असांजो, नबियुनि जो बि पीउ हो। असां नबी करीम खे अलाह जो हुकुम थिए थो उन जी पैरवी कर। इब्राहिम अलैहिस्सलाम हू चए थो त अलाह साईं चए थो अवलम तुमिन क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी, अलाह मां मोमिन आहियां पर वरी मुंहिंजी दिलि जो ईमान वधंदो, ईमान कामिल थींदो। त पोइ अलाह साईं खे ॾिसो छा मोजिज़ो घुरियो। असां इहे मोजिज़ा जबलनि जा ॾिसूं था त असांजो अलाह साईं क़ुर में चए थो वजअलनल जिबाल औतादा, असां इहे न सम्झूं त इहे छा आहे वतन। हीअ जे असांखे अंग्रेज़ साइंसदान ॾेखारीनि था ॿुधाइनि था त ही शयूं थियनि थियूं ऐं असांजे क़ुर में अॻु ई आहे। असांजो इहो हिकिड़ो इबरत वठूं, असां हिकिड़ो इहो वॾो असांखे फ़ाइदो वठूं इन शइ खे सोचे सम्झे असां पंहिंजो ईमान वधायूं। हिते असीं हिकिड़ो किसो आणियूं था अॼु त किसनि सां अलाह साईं क़ुर में चए थो फ़क़्सुसिल क़सस लअल्लहुम यतज़क्करून। अलाह जे जेके किसा आहिनि इंसान खे ईमान था वधाइनि। ऐं इमाम अबू हनीफ़ा चवंदो हो, इमाम जेको आहे वॾो इमाम हो, त उहो चवंदो हो त इन कसीर मिनल क़सस अहब्बु इलैया मिन कसीर मिनल इबर वल फ़िक़्ह। फ़िक़्ह खां वधीक मूंखे किसा जेके आहिनि प्यारा हूंदा आहिनि, छो जो किसनि ते इंसान जो ईमान वधे थो। इहो हिकिड़ो माण्हू हो जिद्दे में रहंदो हो, उन हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हू मौलाना हो जिद्दे में रहंदो, मस्जिद जो इमाम हो। उन ख़्वाबु ॾिठो त तूं मके ॾे वञ, हिकिड़ो माण्हू ते उन जो नालो फलाणो फलाणो थिए, उहो फलाणे पाड़े में रहे थो ऐं उनखे वञी जन्नत जी बिशारत ॾे, उनखे वञी जन्नत जी बिशारत ॾे। थी सघे इहो किसो असां अॻ में ॿुधायो हुजे पर हिकिड़ो इबरत इंसान वठे त उन मौलाना ख़्वाबु त ॾिठो पर टिपड़ी करे वेही रहियो जीअं हर को करे थो। वरी ॿियो दफ़ो बि इहो ख़्वाबु ॾिठे, साॻी ॻाल्हि, साईं चयसि मके वञी फलाणे पाड़े में फलाणे माण्हू खे बिशारत ॾे। वरी बि हुन तारा छॾियो उन ॻाल्हि खे त कोन सुञाणे माण्हू खे अलाए केरु आहे। वरी टियों दफ़ो नबी करीम चयसि उथी वञ मके फलाणे माण्हू खे मिली ऐं बिशारत ॾे। त हू निकितो, चई त हाणे वञिणो पवंदो। टे दफ़ा ख़्वाबु आहे इहो आयो आहे, साईं असांखे मूंखे हुकुम थो करे मां वञा। अचे मके पुछी 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 माण्हू खां फलाणो पाड़ो किथे आहे, फलाणो पाड़ो किथे आहे। पोइ आयो उन पाड़े में पुछा कई त मां हिन पाड़े में फलाणो माण्हू रहे थो। हुन हिकिड़े कंहिं कोन ॿुधायो त पाड़ा वॾा आहिनि, पर हिकिड़े माण्हू पुछियोसीं फलाणो माण्हू खे सुञाणे? चई हा हिन जो हिन गली में पछाड़ी में हुनजो घर आहे। कहिड़ो कमु थिए हिन में? चई बसि मूंखे मिलणो आहे। उन वियो ॻोल्हे, उते वञी ॾिठईं त ॿाहिरि हिकिड़ो हमरा सिगरेट वात में अथसि, पंहिंजी गाॾी बि थो धोए। हुनखे वञी चई सलाम वालेकुम, उहो फलाणे खे सुञाणी? फलाणे माण्हू चई मां आहियां ख़ैर था। ॾिठईं त ॾाढी कूड़ आहे, सिगरेट वात में आहे, पंहिंजी गाॾी ॾाढी कूड़े ऐं सिगरेट पीए बि थो ऐं इहो माण्हू गाॾी पंहिंजी बि थो धोए। हुन चयसि ख़ैर मां आहियां उहो माण्हू। चई यार थोरो तो बि कमु आहे, थोरो वेही सघंदासीं गॾिजी? चई ठीकु आहे भली अचु अंदरि। वठीसि पंहिंजे घर में उता कयोसि, हुन में विहारियसि, चांहि पाणी पीआरीसि। चईसि कहिड़ो कमु थिए मम्मी? चई त मां मस्जिद जो इमाम आहियां, मां फिल्म जिद्दे में आयो आहियां ऐं तोसां मिलणु आयो आहियां ऐं तोखां हिकिड़ी शइ पुछणु आयो आहियां, मूंखे ॿुधा। चई कहिड़ी शइ पुछणी थी? ॿुधा। चई तूं अमल सालिह कहिड़ो थो करीं, कहिड़ो तूं भलो अमल कयो आहे पंहिंजी ज़िंदगी में? हुन चयोसि मां आम माण्हू आहियां, मां निमाज़ कॾहिं पढ़ां थो कॾहिं न, कॾहिं पहुची घर थो पढ़ां कॾहिं मस्जिद में। चई न को अमल अहिड़ो करी थो जो भलो का अमल आहे ऐं मूंखे ज़रूरु तोखे ॿुधाइणो पवंदो। हुन चयसि मां आम माण्हू आहियां, मां कोन दीनदार जा मौलाना जा कोन हां जा तबलीगी जा तालिब इल्म कोन, छा मूं वटि कुझु कोन्हे। चई न मूंखे नबी करीम चयो आहे, नबी करीम कूड़ थोरे हणंदो आहे, असां कूड़ा थी सघूं था, चयो नबी कूड़ो न आहे। तोखे मां इन जे करे पैगाम खणी आयो आहियां नबी करीम जो। मूंखे टे दफ़ा ख़्वाब में आयो आहे त फलाणो फलाणो माण्हू ॾे वञ मके, उनखे जन्नत जी बिशारत ॾे। इहो बिशारत तोखे कीअं मिली आहे? कहिड़ो अमल तो भलो कयो आहे? चई त नबी करीम मूंखे जन्नत जी बिशारत ॾिनी आहे। चई हा इहा मां तोॾे पैगाम खणी आयो साईं जो, पर मां न वेंदुसि जेसिताईं मूंखे ॿुधाईंदे। त हुन हमरा रोई ॾिनो। हाणे ॾिसो न बेदीन माण्हू, ॾाढी कूड़, सिगरेट पीअण वारो, पर हुन रोई। चईंसि यार मूं अमल ॿियो ज़िंदगी में कुझु कोन कयो आहे, पर पाड़े वारे भरिसां जेको असांजो घर आहे इन में मुंहिंजो दोस्त हिकिड़ो रहंदो हो, दोस्ती हूंदी, नंढे लाको गॾु पढ़ियासीं, वरी शादी कयोसीं, हुनखे औलाद आहिनि 4-5, एक्सीडेंट थियो उन मरी वियो पाण दोस्त मुंहिंजो। पोइ मां हिन जे ॿारनि खे घर वारनि खे चयो त मां तव्हांजो पीउ अॼु तव्हांजी पीउ खां पोइ, ऐं तव्हां यतीम न छॾिबो, न कंहिंजो मुहताज थींदो। जेकी मुंहिंजी पघार आहे 10,000 5,000 तव्हांजा, 5,000 मुंहिंजा, अॼु ॾींहं खां वठी इहो कमु मुंहिंजे, मां कंहिंखे न ॿुधाईंदुसि। त मां इहो तोखे थो सिर्फ़ु ॿुधायां, ॿियो मूं वटि कुझु कोन्हे। लस्तु कसीरु सलातिन वला सियामिन वला तस्बीह, न मां ज़िक्र थो कयां, न तस्बीह थो पढ़ां, न रोज़ा ई कयां, मां आम माण्हू आहियां।
पर मूं इहो कमु कयो आहे हिकिड़ो, जे अलाह इन कम खे इहो कमु अलाह खे पसंदि थियो आहे ऐं मूं ॾे इहा बिशारत तूं खणी आई त मूं वटि ॿियो कुझु कोन अथई। त हुन जेको मौलाना असांजो वियो हो उन चयो यार बसि हाज़िल बलगक मा बलगत, इहा ई शइ जेकी तोखे अलाह वटि प्यारी कई आहे पहुचाई आहे, जो पंहिंजी अधु पघार हुन यतीमनि खे ॾिनी, यतीमनि जी कफ़ालत कई अथई। इन जे करे नबी मूंखे 3 दफ़ा तोखे अचे ख़्वाब में तुंहिंजो नालो वठी तोखे जन्नत जी बिशारत हुजे, तो ॾिसो उन लिकी इहो अमल कयो, कंहिंखे न ॿुधायो, त केॾो इहो अमल अलाह जे रसूल खे वणियो, अलाह खे वणियो। त नबी करीम ख़ुदि बिशारत हिनखे पहुचाई दुनिया में। तो असां दोस्तनि खे सभिनी दोस्तनि खे चवंदा आहियूं भाउ जेके बि असीं ॾोह ॾाढा था कयूं पर कुझु सुठा अमल बि लिकी कयूं। अलाह से क़ुर में चयो आहे अतबिअ सय्यअतल हसना, अलाह से क़ुर में चए थो जेके ॾोह कयो था गुनाह कयो था उन्हनि जे पोयां भला अमल बि करे छॾियो त उहे ड्रही वञनि। तो ॾिसो हिन जेके सिगरेट पिए पियो, ॾाढ़ी कूड़े पियो, यानी को एतिरो दीनदार न हो पर हिकिड़ो भलो अमल कई चोरीअ, अलाह से उन अमल में हिन ते राज़ी थी वियो, हिनखे दुनिया में जन्नत जी बिशारत मिली वई। असां तव्हां इहो नथा करे सघूं, कंहिं ग़रीब खे मिसकीन खे मदद कर चोरीअ, कंहिंखे कंहिं ग़रीब मिसकीन खे कोई राशन महीने में वठी ॾे, कंहिंखे न ॾेखार, न कंहिंखे ॿुधा, पाड़े वारे खे, कंहिं माइट मिट खे, ख़ासि तौर जेके माइट आहिनि उन्हनि जो हक़ वधीक आहे, सिलत रहमी बि थी वेंदी। चोरी करे हर को अमल अहिड़ो भलो करे, जेको अमल क़यामत ॾींहुं हथ में उहो खणी किताब अलाह साईं मूं हीउ अमल कयो, अलाह साईं मूं वटि हीउ अमल